नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हालाणी खां ख़बर ॾींदा हलूं त हालाणी लग लाखो रोड वासी हाजी प्यारो मरी जा रवासी मोहम्मद बचल मरी ऐं संदसि पुट मुराद अली मरी प्रेस क्लब हालाणी पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त गुज़िरियल 3 महीने खां मुंहिंजूं 2 भेनरूं राबेला ज़ाल मोहम्मद मुरीद, सईदा ज़ाल निसार अहमद मरी, जिनखे खैरपुर रवासी जवाबदार गाज़ी खान मरी, गुल मीर मरी, खैरल मरी, परवेज़ मरी, सज्जाद रोई ऐं 2 औरतूं मसामात सफ़ूरा ऐं मसामात नसीबा, जिन लाखो रोड वेंदे मुंहिंजूं भेनरुनि खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे विया आहिनि। अहिड़ी FIR असां लाखो रोड थाणे ते गुनाह नंबर 3/2018 कटराई है, जंहिंमें हिकु जवाबदार मसामात नसीबा मरी गिरफ़्तार है, जॾहिं त 2 जवाबदार पुलिस गिरफ़्तार नथी करे। हिननि चयो त जवाबदारनि जो सोट अमानला पुट अली गुल असां खां 10 लख रुपया औरतुनि वापसि कराइण जी भुंग घुरी रहियो आहे, जंहिंखे असां 5 लख रुपया ॾिना आहिनि। हाणे असांखे चए थो जेकॾहिं इन मामले ते ॻाल्हाईंदो त ग़लति नतीजा भोगींदो। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, IG सिंध, DIG बेनज़ीराबाद, SSP नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांजूं औरतूं वापसि करायूं वञनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।